लहरूं ज़िंदगी। तोखे मूंसां जेको बि डिस्कस करणो आहे न, सुभाणे पाण ऑफिस हलण खां पहिरियां डिस्कस करे वठंदासीं। मुंहिंजी एसएसपी जमाल सां ॻाल्हि ॿोल थी आहे, हू पाण सां सुभाणे मिले पियो। ओ ग्रेट, इहा त सुठी डेवलपमेंट आहे। बिल्कुलु, पर असां वटि अहिड़ो को सॉलिड प्रूफ बि त कोन्हे जेको संदसि साम्हूं आणियूं त चाचा हिननि सभिनी गैर कानूनी कमनि में इन्वॉल्व न आहे। मूं त घणो कुझु महसूसु कयो, ख़ासि करे छोकिरी सदफ जी अखियुनि में तुंहिंजे लाइ। तूं हरू भरू ईअं छो थी सोचे? पराई न्याणी जे लाइ ईअं न ई सोचबो। बाबा फ़िलहाल त कुझु नथो चई सघिजे, छो त ऑपरेशन त थी चुको आहे। छोकिरी मारिया त परेशान हूंदी, असांखे हुन ॾांहुं हलणु घुरिजे। इंतिहाई नफ़ीस ऐं अट्रैक्टिव। बाबा मुंहिंजे लाइ इहो वर चूंडियो आहे जेको ख़ुशि नसीब छोकिरियुनि खे मिले थो। ड्रामा सीरियल लहरूं लहरूं ज़िंदगीअ जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।